मां हीना अगनानी एक दफ़ो वरी जी खुश त जहां खुश प्रोग्राम में तव्हांजो स्वागत करे रही आहियां। दोस्तों, माउ बणजण केतरी न खुश नसीब ॻाल्हि आहे। माउ बणजण हिक ईश्वर जी देन आहे। माता बणजण दौरान माउ खे हिक औरत खे 9 महीना ताईं पंहिंजो ॿार पेट में सांडे रखणो हूंदो आहे ऐं उन्हनि 9 महीननि जे जतन खां पोइ जॾहिं डिलीवरी थींदी आहे, ॿार जॾहिं माउ जी गोद में हूंदो आहे, तॾहिं उहा माउ सॼी दुनिया में पाण खे हिकु ख़ुशनसीब औरत सम्झंदी आहे। हिकु मुकमल औरत तॾहिं ई लेखबी जॾहिं उहा माउ बणजंदी। दोस्तों, 9 महीना पेट में सांडे रखण खां पोइ माता जॾहिं ॿार खे पंहिंजे हथ में ॾिसे थी, तॾहिं सभु दुख भुलिजी वञे थी। डिलीवरी दरमियान केतिरी न पीड़ा हूंदी आहे माउ खे। अॼु असांजे मंच ते इन ई विषय ते ॻाल्हाइण लाइ हाज़िर आहिनि डॉक्टर सुनीता सजनानी। तव्हांजो स्वागत आहे असांजे मंच ते। डॉक्टर सुनीता सजनानी हिकु गाइनोकोलॉजिस्ट आहिनि ऐं एज़ द लेप्रोस्कोपिक सर्जन शाहीबाग में केतिरनि ई सालनि खां सेवा करे रहिया आहिनि। डॉक्टर, अॼु असांजो विषय आहे माउ, उनजी प्रेगनेंसी जी हालत ऐं डिलीवरी। हाणे शुरूआत असां कयूं त जॾहिं हिकु औरत खे ख़बर पवे थी त हूअ प्रेग्नेंट आहे, यानी उनजो रिज़ल्ट पॉज़िटिव अचे थो, त उनखां पोइ हुनखे छा करणु घुरिजे? जीअं ई काई छोकिरीअ जी मैरिज थिए थी ऐं उनखे प्रेगनेंसी थिए थी, प्रेगनेंसी छा आहे? प्रेगनेंसी जेको आहे काई बीमारी कोन्हे, हीअ हिकु फिज़ियोलॉजी आहे जंहिंखे नॉर्मल रूप में वठिणो आहे पाण खे। प्रेगनेंसीअ जो डायग्नोसिस तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजो पीरियड मिस थींदो। उनखां 5 या 6 ॾींहं पोइ सुबुह जो पहिरियों पेशाब तव्हांखे टेस्ट करिणो आहे। उहो टेस्ट तव्हां घर में करे था सघो। काई बि प्रेगनेंसी टेस्ट किट ईंदी आहे, उनखे खणी करे सुबुह जो पहिरियों पेशाब निंड मां उथण खां पोइ 4-5 ड्रॉप्स, जेको गोल सर्कल थींदो आहे स्लाइड में, उन में 5 ड्रॉप्स विझणा। जे उन में तव्हांखे 2 पिंक कलर जूं लाइन्स अचनि, तंहिंजी माना तव्हांखे प्रेगनेंसी आहे, ऐं जे हिकु लाइन अचे तंहिंजी माना तव्हांखे प्रेगनेंसी कोन्हे। हिकु दफ़ो तव्हांजो डायग्नोस थियो भई तव्हांखे प्रेगनेंसी आहे, तंहिंखां पोइ पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि तव्हांखे डॉक्टर ॾे वञिणो आहे। कारण कि घर वेही करे तव्हां सोचींदा 4 महीने 5 महीने तंहिंखां पोइ तव्हां ट्रीटमेंट कराईंदा, तेसिताईं काफ़ी लेट थी सघे थो। प्रेगनेंसी नॉर्मल फिनोमिनन आहे, पर तंहिंखां पोइ बि तव्हांखे ॿार खे पालन पोषण लाइ अंदरि जेको उनखे खुराक ॾियणी आहे, उनजे लाइ डॉक्टर ॾे वञिणो आहे, डॉक्टर खां टेस्ट कराइणो आहे। पाण प्रेगनेंसीअ खे 9 महीननि ताईं संभालींदा आहियूं। पहिरियां 3 महीना, विच जा 3 महीना ऐं लास्ट जा 3 महीना। पहिरियां 3 महीननि में तव्हांजो डायग्नोसिस थींदो आहे प्रेगनेंसीअ जो, जेको कि डॉक्टर यूरिन टेस्ट सां कंदो, सोनोग्राफीअ सां कंदो। सोनोग्राफीअ जे बारे में मां छड़ो हिकु शइ चवणु चाहींदसि, जेको माण्हुनि जे दिमाग़ में वहम आहे कि सोनोग्राफीअ सां ॿार खे नुक़सानु थींदो या सोनोग्राफी घड़ी घड़ी न कराइणु खपे, उहो ग़लति आहे। सोनोग्राफीअ सां ॿार खे कुझु बि नुक़सानु कोन थींदो आहे। सोनोग्राफी कराइण सां पाण खे ॿार जो विकास, ॿार जी काई एबनॉर्मलिटी, ॿार जी धड़कन, ॿार जो डेवलपमेंट, इन सभु ॻाल्हियुनि जो डॉक्टर खे टाइम टू टाइम ख़बर पवंदी आहे। उनजे लाइ सोनोग्राफी कराइणु ज़रूरी आहे। सभिनीनि खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे कि ॿार जी धड़कन कॾहिं थी अचे, ॿार में जी कॾहिं थो पए। असां पाण सम्झंदा आहियूं 5 महीने 6 महीने जी ईंदो आहे, पर अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। डॉक्टर तव्हांखे 7 हफ़्तनि में, मतिलबु 1.25 खां 1.5 महीने जे अंदरि धड़कन सोनोग्राफीअ में ॾेखारे सघंदो, तंहिंजी माना तव्हांजो ॿारु जीअरो आहे। उनखां पोइ तव्हांखे फोलिक एसिड प्लस डाइट जो नॉलेज डॉक्टर ॾींदो। डाइट में तव्हांखे साई भाॼियूं वधीक खाइणियूं आहिनि, खीरु वधीक पीअणो आहे, ग्रीन वेजिटेबल वधीक वठिणो आहे, आराम करिणो आहे। हाणे जेतिरे क़दुरु आराम जो सुवालु आहे, सभिनी घरनि में जिते नुंहुं प्रेग्नेंट थिए थी, सस खे हमेशह ईअं लॻंदो भई हीअ वधीक आराम थी करे, पर आराम प्रेगनेंसी लाइ ज़रूरी आहे। उहो जेको ॿारु उनजे अंदरि डेवलप थिए थो, उहो बि तव्हांजो ई ॿारु आहे, त तव्हांखे उनजो ध्यानु रखिणो आहे। आराम करण सां डिलीवरी नॉर्मल न थिए
या आराम करण सां ऑपरेशन थिए, इहो बि सोच ग़लति आहे। अॼुकल्ह जे खाइण पीअण में एतिरी प्योरिटी कोन्हे, तंहिंजे करे छोकिरियुनि खे थोरो रेस्ट, थोरो दवाऊं, थोरो खाद खुराक, इन सभु ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। बराबरि। जीअं तव्हां चयो कि जीअं ई असांखे प्रेगनेंसी टेस्ट पॉज़िटिव जी ख़बर पवे तीअं असांखे तुरंत डॉक्टर सां कंसल्ट करिणो हूंदो आहे। घणेई अहिड़ा मतिलबु मां परिवार ॾिठा आहिनि जेके सोचींदा आहिनि कि डॉक्टर वटि वञण जी छा ज़रूरत आहे, पाण ई 5-6 महीननि खां पोइ वेंदासीं। त तव्हां ॿुधायो कि न, बिल्कुलु ज़रूरी आहे, छो जो डॉक्टर ई तव्हांजी जांच करे तव्हांखे ट्रीटमेंट ॾेई सघंदो ऐं तव्हांजी डिलीवरी सुठी थिए उनजी कोशिशि डॉक्टर हरदम कंदो रहंदो। ॾिसो, जे डॉक्टर वटि नथा वञनि, कुझु एक पेशेंट अहिड़ा थींदा आहिनि जिन खे काई तकलीफ़ कोन थींदी आहे, चौथे महीने 5 महीने, सम्झो उमिरि घटि आहे, ॿी काई तकलीफ़ कोन्हे, खाद खुराक सुठी आहे, पहिरियां 3 महीना वरी बि निकिरी वेंदा आहिनि। पर सम्झो काई तकलीफ़ थिए, खून वञे, पाणी वञे, उन में अबॉर्शन थियण जो डपु थींदो आहे। प्लस पहिरियां 3 महीना ॿार जा ॾाढा इंपॉर्टेंट थींदा आहिनि, उन टाइम ते ॿार जो विकास चालू थींदो आहे, उन लाइ तव्हांखे फोलिक एसिड आहे, उहो सभु वठिणो पए। घणा दफ़ा ॿार जो धड़कन ईंदी कोन्हे, जे तव्हां डॉक्टर ॾे न वेंदा, पर चौथे महीने ताईं तव्हांजो ॿारु वधंदो न, तव्हांखे ख़बर कोन पवंदी ॿार में जी आयो आहे कि न आयो आहे। सम्झो 3 महीने खां पोइ तव्हां डॉक्टर ॾे वञो था ऐं धड़कन कोन्हे, त डॉक्टर कुझु बि न करे सघंदो, डॉक्टर खे ॿाहिरि कढणो पवंदो। तंहिंजे करे डॉक्टर ॾे वञणु, ब्लड टेस्ट कराइणु, पंहिंजो वज़न जो चेकअप कराइणु, ब्लड प्रेशर चेक कराइणु, प्लस टाइम टू टाइम सोनोग्राफी कराइणु, इहो सभु ज़रूरी आहे। तो ई तव्हां लास्ट ताईं ॿार खे संभाले सघंदा ऐं डिलीवरी सुठे नमूने थी सघंदी। बराबरि। हाणे माइटनि जो चवणु हूंदो आहे कि हर कोई डॉक्टर अलॻि अलॻि राय ॾींदो आहे, त तव्हां असांखे इन जी बराबरि ॼाण ॾींदा कि प्रेग्नेंट जेका औरत हूंदी आहे उनखे कहिड़ा कहिड़ा ब्लड टेस्ट कराइणा खपनि, या ब्लड खां सवाइ बि ॿिया कोई टेस्ट थींदा आहिनि प्रेगनेंसी जे टाइम ते? प्रेग्नेंट औरनि जी जेका लेडी थींदी आहे, उनजी उमिरि जे हिसाब सां अलॻि अलॻि टेस्ट थींदा आहिनि। सम्झो यंग एज जी पेशेंट आहे त उनखे बेसिक टेस्ट कराइणा पवंदा आहिनि, उनजो खून केतिरो आहे, उनजे पेशाब में काई ख़राबी कोन्हे, ग्रुप कहिड़ो अथसि, ऐं ब्लड शुगर ठीकु अथसि की न, यूरिन जो कोई इन्फेक्शन त कोन्ह अथसि, इहे सभु नॉर्मल टेस्ट उन्हनि जा थींदा आहिनि। प्लस हिकु ॻाल्हि ते मां थोरो एम्फसाइज़ कंदसि कि पंहिंजे सिंधियुनि में थैलेसीमिया जी बीमारी वधीक आहे, त तंहिंजे करे जेका बि लेडी प्रेग्नेंट थिए थी उनखे पंहिंजो ऐं पंहिंजे हस्बैंड जो थैलेसीमिया जो टेस्ट कराए छॾणु खपे। छो जे ॿिन्हिनि हस्बैंड वाइफ खे जे थैलेसीमिया आहे त ॿार खे थैलेसीमिया थियण जो पूरो चांस आहे। जे हस्बैंड खे थैलेसीमिया माइनर आहे, वाइफ खे थैलेसीमिया माइनर आहे, त ॿार जो थियण जो चांस ॾाढो वधी थो वञे। उहो जे पहिरीं खां टेस्ट कराए सघंदा त उहा प्रॉब्लम न ईंदी कि ॿारु पैदा थियण खां पोइ हर 8 ॾींहं उनखे खून चाढ़णो, प्लस उन ॿार जे जीवन जो कोई ठिकाणो न रहंदो कि कॾहिं उहो ॿारु ख़लास थी वञे। तंहिंजे करे इहे सभु टेस्ट कराइण ज़रूरी आहिनि। जे सम्झो लेडीज़ जी उमिरि 28-30 खां वधीक आहे या शादी लेट थी आहे त उन केस में तव्हांखे ॿिया टेस्ट कराइणा पवंदा आहिनि। सम्झो पहिरियां 3 महीना तव्हांखे कंजेनाइटल एनॉमलीज़ ॾिसण लाइ, कंजेनाइटल एनॉमलीज़ जो मतिलबु आहे कि ॿार में कोई ख़राबी त कोन्हे, उनजो मग़ज़ जो विकास ठीकु थिए थो, उनजी पुठीअ जूं हॾका ठीकु आहिनि, उनजे हथ पेरनि जी काई प्रॉब्लम कान्हे, उनजो मथो डेवलप थिए थो बराबरि, उनखे काई पैदाइशी गर्भ जे थ्रू बीमारी त नथी मिले। सम्झो डाउन सिंड्रोम आहे जंहिंखे असां ट्राइसोमी 21 चवंदा आहियूं, ॿियूं घणियूं अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके वॾी उमिरि में थियनि थियूं। तंहिंजे करे तव्हांखे उहे टेस्ट अलॻि कराइणा पवंदा आहिनि। उनजे लाइ डॉक्टर ॾे वञणु हिकदमि ज़रूरी आहे। डॉक्टर ॾे वञण सां ई तव्हांखे ख़बर पवंदी भई तव्हांजी छा प्रॉब्लम आहे। प्लस चौथे महीने खां पोइ दवाऊं सभु बदिली थींदियूं आहिनि। पहिरियां 3 महीना असां हल्कियूं दवाऊं ॾींदा आहियूं। सम्झो उल्टी थिए थी कंहिं लेडीज़ खे या कंहिं खाइण पीअण सां स्मेल अचे थी, उनजे हिसाब सां दवाऊं ॾींदा आहियूं। फोलिक एसिड जंहिंजे करे ॿारु डेवलप सुठो थींदो आहे उहो ॾींदा आहियूं। मग़ज़ जे विकास लाइ दवाऊं निकितल आहिनि, उहे ॾियणु खपनि। टेक्नोलॉजी अॼुकल्ह एॾी एडवांस्ड आहे त पाण उन टेक्नोलॉजीअ जो फ़ाइदो छो न खणो, बराबरि। तंहिंखां पोइ जेके लास्ट जा 3 महीना थींदा आहिनि उन में तव्हांखे सोनोग्राफी कराइणी, ॿार जो वज़न चेक कराइणो, पंहिंजो वज़न चेक कराइणो, ब्लड प्रेशर चेक कराइणो। उहे सभु ॻाल्हियूं लास्ट ताईं तव्हांखे स्मूथली खणी वेंदियूं, तव्हांजी डिलीवरी सुठी थींदी। प्लस छा आहे कि हिन लास्ट वारे जेको ट्राइमेस्टर असां चवंदा आहियूं, 3rd ट्राइमेस्टर, उन टाइम ते घणी लेडीज़ खे सूजन ईंदी आहे, घणनि खे ब्लड प्रेशर वधंदो आहे, घणनि खे ॿी काई तकलीफ़ थींदी आहे, त उहो सभु चेक कराइणो पवंदो आहे। सम्झो सूजन आहे, ब्लड प्रेशर आहे, पेशाब में काई ख़राबी आहे, हिन में लेडीज़ खे खेंच अचण जो डपु थींदो आहे। उहा ॾाढी लाइफ थ्रेटनिंग सिचुएशन थींदी आहे। त उहो जेसिताईं तव्हां डॉक्टर ॾे न वेंदा त तव्हांखे उहे प्रिकॉशन्स न ख़बर पवंदा। लूणु जीअं थींदो आहे, नमक जंहिंखे असां चवंदा आहियूं, उहो घटि खाइणु खपे। उन सां सूजन अचण जो वधीक चांस थींदो आहे। ब्लड प्रेशर जी बीमारी
न थिए उनजे करे चेक कराइणो, या थी आहे त उनखे प्रॉपर ट्रीटमेंट वठणो। तव्हां असांखे बिल्कुलु सुठी तरह ॿुधायो कि पहिरियां 3 महीना, उनखां पोइ 3 महीना ऐं लास्ट वारा 3 महीना कहिड़ा कहिड़ा प्रिकॉशन्स वठणु खपनि ऐं कहिड़ियूं दवाऊं ऐं कहिड़ा टेस्ट असांखे कराइणु खपनि। जीअं कि 9 महीननि ताईं ईंदे ईंदे प्रेग्नेंट औरत जो वज़न तमामु वधी वेंदो आहे। माइट बि ख़ुशि थींदा आहिनि, परिवार वारा बि ख़ुशि थींदा आहिनि कि भई सगर्भा आहे ऐं उनजो वज़न वधी रहियो आहे। पर घणेई दफ़ा ईअं ॾिठो वियो आहे कि औरत जो त वज़न वधंदो आहे, पर अंदरि ॿार जो जेको वज़न आहे वो न वधंदो आहे, त ईअं छो थींदो आहे? ॾिसो, उनजो कारण इहो आहे, औरत जो वज़न वधंदो छो जे खाइण पीअण उनजो जे नॉर्मल आहे, प्लस उनजी बॉडी हैवी आहे, उनखे ओबेसिटी आहे, त माउ जो त वज़न वधंदो, पर ॿार खे जेको न्यूट्रिशन खपे, ॿार खे जेके ॿार जे हिसाब सां जेके शयूं खाइण खपनि उहे नथा खाई सघनि, ऐं ॿार जो जे वज़न नथो वधे त उहो कोई लास्ट ट्राइमेस्टर में न ख़बर पवंदी आहे। शुरूअ खां जे डॉक्टर वटि वेंदा, मॉनिटरिंग कराईंदा, पहिरियां 3 महीना, विच जा 3 महीना, तंहिंखां पोइ 3 महीना, त ॿारु धीरे धीरे वधंदो आहे। इहो हिकु ॾींहं में ॿारु न वधंदो आहे, लास्ट में ख़बर इन करे पवंदी आहे छो जो जेको टोटल वेट गेन थींदो आहे प्रेगनेंसी में 9 खां 11 किलो घटि में घटि थियणु खपे। जे उहो वेट शुरू खां ई घटि आहे त पाण खे दवाऊं ईंदियूं आहिनि, अॼुकल्ह पाउडर ईंदा आहिनि जेके ॾींदा आहियूं, जंहिंसां ॿार जो बि विकास थिए, प्लस अंदरि जो जेको पाणी थींदो आहे, जेको ॿार जो न्यूट्रिशन आहे, उनखे वधाइण जे करे दवाऊं ईंदियूं आहिनि। जे उहो नॉर्मल आहे त ॿार जो वेट घटि थियण जो सुवाल कोन्हे। इन खां पोइ बि जे घटि थियो आहे त अॼुकल्ह मेडिसिन्स आहिनि, इंजेक्शन्स आहिनि, ग्लूकोज़ जा बॉटल्स में विझी करे लॻाईंदा आहियूं, जंहिंजे करे ॿार जो विकास थी सघंदो आहे, वज़न वधी सघंदो आहे। हाणे जेकॾहिं कंहिं औरत खे डायबिटीज़ आहे तॾहिं छा हूअ माउ बणिजी सघे थी? जे कंहिं औरत खे डायबिटीज़ आहे उहा माउ बणिजी सघे थी, पर माउ बणिजण में उनखे थोरी तकलीफ़ूं अची सघनि थियूं। जॾहिं हुनजी शादी थी आहे, कहिड़ी उमिरि ते शादी थी आहे, केतिरा साल हुनजी शादीअ खे थिया आहिनि, उनखे ॿारु नथो थिए त छड़ो उनखे डायबिटीज़ आहे या ॿी काई बीमारी बि गॾु अथसि। जे डायबिटीज़ आहे त उनजो शुगर पहिरीं कंट्रोल करणु ज़रूरी आहे। सभिनीनि खां ख़राबु ॻाल्हि डायबिटीज़ में इहा आहे कि शुगर कंट्रोल पेशेंट कंदा कोन्हनि, ॿारु थियण में तकलीफ़ थींदी आहे, ऐं सम्झ ॿारु थियो आहे त उन में ॿार जो अपंग थियण जो या ॿार खे काई मेंटल रिटार्डेशन थिए, इहे सभु ॻाल्हियूं वधी वेंदियूं आहिनि। तंहिंजे करे छड़ो गायनेकोलॉजिस्ट खे न, गायनेकोलॉजिस्ट खे ॾेखारिजे, उनखां चेकअप कराइजे, प्लस गायनेकोलॉजिस्ट तव्हांखे रेफर कंदा डायबिटीज़ जे स्पेशल डॉक्टर ॾे, उहे तव्हांखे ॿुधाईंदा भई उन में ॿियो छा ट्रीटमेंट ॾेई सघंदासीं जंहिंजे करे शुगर कंट्रोल में रहे ताकी ॿारु तव्हांजो नॉर्मल थिए। यानी कि जिन औरतुनि खे डायबिटीज़ आहे उन्हनि खे बिल्कुलु डॉक्टर जे अंडर ऑब्ज़र्वेशन रही करे पंहिंजो प्रेगनेंसी जो जेको टाइम आहे वो पूरो करणो आहे, जीअं उन डायबिटिक लेडी खे काई तकलीफ़ न थिए डिलीवरीअ में। डायबिटीज़ जीअं ई पेशेंट खे ख़बर पए थी कि उनखे डायबिटीज़ आहे या शादीअ खां पहिरीं उनखे डायबिटीज़ रही आहे त उनखे शुरूआत खां हिकिड़ो ॾींहुं बि उनजो जीअं मथे चढ़े थो, पीरियड नथो अचे, उन ॾींहं खां उनखे डॉक्टर ॾे वञिणो आहे ऐं सॼा 9 महीना उनखे डॉक्टर जे कॉन्टेक्ट में रहणु खपे। ॿियनि पेशेंट्स खे असां महीने में 15 ॾींहंनि में घुराईंदा आहियूं, डायबिटीज़ वारनि खे 8 ॾींहं 10 ॾींहं बि वञण जी ज़रूरत पई थी सघे, छो जो उन्हनि जो ऑब्ज़र्वेशन, उन्हनि जी मॉनिटरिंग, शुगर जी, उन्हनि जे ब्लड प्रेशर जी, उनजी वेट जी, इन्हनि सभु ॻाल्हियुनि जी ॾाढी ज़रूरत आहे। सोनोग्राफी डायबिटीज़ वारे पेशेंट में असांखे वधीक करणी पवंदी आहे, ॾिसण लाइ भई ॿार खे अंदरि कोई डैमेज त न थियो आहे। बराबरि। जीअं कि असांजे घर जूं वॾियूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जे टाइम ते जेके डिलीवरी थींदियूं हुयूं त उहो पूरो जेके 9 महीना प्रेगनेंसी जे टाइम ते बि औरतूं चङो कमु कंदियूं हुयूं। उन टाइम ते एतिरियूं फैसिलिटीज़ न हुयूं त पंधु करणु, घर जा सभु कमु करणु, बिल्कुलु हार्ड लाइफ हूंदी हुई उन्हनि जी। त उन्हनि जो एक्सपीरियंस असांखे कमु अची सघे थो, छो जो हू घड़ी घड़ी जेके वॾियूं औरतूं आहिनि उहे चवंदियूं रहियूं आहिनि कि असांजे टाइम ते त असां आरामु कयोसीं कोन, असां त हेॾो कमु कयोसीं। पर जीअं कि अॼु जी औरतुनि जी असां कैपेसिटी ॾिसूं था त हू प्रेगनेंसी जे दौरान त बिल्कुलु ई कमु करे नथियूं सघनि पियूं, छो जो उन्हनि खे घर जो कमु ऐं ऑफिस जो कमु, ॿाहिरि जो कमु सभु कुझु संभालणो हूंदो आहे। त तव्हांजी छा सलाह आहे कि वधीक कमु करणु खपे, कैपेसिटी खां ॿाहिरि कमु करणु खपे, या पंहिंजो जेको रूटीन चरखो आहे उहो चालू रखणु घुरिजे, छा करणु खपे? शुरूआत मां तव्हांखे इहो चवणु चाहींदसि कि जेके पंहिंजे घर में वॾियूं लेडीज़ थींदियूं आहिनि, उहो तव्हां जेको चओ था सभु चवंदियूं आहिनि असां डिलीवरी नॉर्मल बि कई, कपिड़ा धोई करे बि डिलीवरी कई, बासण साफ़ु करे बि डिलीवरी कई, उहा उन्हनि जी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते सही आहे। उन ज़माने में खाद खुराक में प्योरिटी वधीक हुई, एनवायरमेंट अॼु खां वधीक क्लीन हो, पोल्यूशन कोन हो,
तंहिंजे करे छा थींदो उन में जेका उन्हनि खे जेका ताक़त हुई, जेको उन्हनि खे मेंटल रिलैक्सेशन हो, जेको उन्हनि खे फिज़िकल रिलैक्सेशन हो, उहो अॼु लेडीज़ खे कान्हे। अॼु जी जेकी लेडी आहे उहा हिकु मॉडर्न वूमन आहे, उहा पंहिंजो घर बि संभालींदी, पंहिंजी जॉब बि संभालींदी, ॿारनि खे बि पढ़ाईंदी, उनजे मथां प्रेशर वधीक आहे। ॿियो खाद खुराक में एतिरी प्योरिटी आहे कोन, तंहिंजे करे जेतिरो कमु हुनजी बॉडीअ खां थिए ओतिरो उहो करे थी सघे जे हुनखे डॉक्टर जी एडवाइस आहे। जे हुनखे डॉक्टर जी एडवाइस कान्हे त हुनखे आराम बिल्कुलु ज़रूरी आहे। छो जे मां हिकु ई शइ चवंदसि, जेको ॿारु अंदरि आहे उहो तव्हां सां ॻाल्हाए कोन थो सघे, उहो तव्हांखे कुझु चई कोन थो सघे। त जे तव्हां हुन लेडीज़ खे आराम नथा करायो या हुनखे खाद खुराक नथा ॾियो त उहो तव्हां हिकु नमूने जो पाप था कयो। अंदरि जो ॿारु तव्हां सां ॻाल्हाए कोन थो सघे, तव्हांजो हथु पकड़े तव्हांखे रोके नथो सघे, तंहिंजे करे तव्हां हुनखे खाद खुराक नथा ॾियो, हुनखे रोटी नथा ॾियो। इहो ई ॿारु जॾहिं पैदा थींदो, पंहिंजे घर में घुमंदो, पंहिंजी माउ खे, ॾाॾीअ खे, मम्मीअ खे वञी हथु पकड़े कमु बि रोकींदुसि त उहो सभु कमु छॾे हुनखे खाराईंदी। त इन जो मतिलबु इहो कोन्हे की अंदरि जेका ननी जान आहे उहा तव्हां सां ॻाल्हाए कोन थो त तव्हां उन ते इन क़िस्म जो अत्याचार कयो। उनखे खाद खुराक जी बि ज़रूरत आहे, आराम जी बि ज़रूरत आहे। इहो चवणु की भई कमु करण सां डिलीवरी नॉर्मल थींदी आहे, इहो बिल्कुलु ग़लति आहे। डिलीवरी नॉर्मल थियणी हूंदी त कंहिं बि रूप में थींदी, ऐं जे तकलीफ़ हूंदी त ऑपरेशन थींदो। ऑपरेशन माउ ऐं ॿार लाइ ज़रूरी हूंदो आहे, तॾहिं डॉक्टर कंदो। जीअं की जॾहिं छोकिरो या छोकिरी पैदा थींदो आहे त माइट ईअं ई चवंदा आहिनि की ॾिठे हिन जे करे ई त धीअ पैदा थी। त छा ॿारु पैदा थिए थो त उनजी जीन्स जो जेको पूरो जो पूरो कसूर छा उनजी माउ जो आहे? ॾिसो, हिन में न कसूर माउ जो आहे न हुनजे फादर जो आहे। इहो सभु कुदरती थींदो आहे, उहो न हुनजे माउ जे हथ में आहे न हुनजे फादर जे हथ में आहे। जॾहिं ॿारु पैदा थींदो आहे, लेडीज़ में एक्स ऐं एक्स ॿ क्रोमोज़ोम रहंदा आहिनि, हस्बैंड में एक्स ऐं वाई रहंदा आहिनि। ॿारु जॾहिं पैदा थींदो त उहो हिकु हिकु क्रोमोज़ोम हिकु माउ मां वठंदो, हिकु फादर मां वठंदो। त जे माउ हुनखे हमेशह ई एक्स ॾींदी, छो जो हुन वटि आहिनि ई ॿ एक्स। फादर हुनखे या त एक्स ॾींदो या वाई ॾींदो। त हाणे जे तव्हां चओ था कंहिंजो कसूर आहे, कसूर त कंहिंजो कोन्हे, पर डिसीशन मेकिंग फादर जो ई क्रोमोज़ोम थींदो आहे। सम्झ फादर जे तरफ़ां एक्स क्रोमोज़ोम अचे थो, मदर जो एक्स अचिणो ई आहे, त एक्स ऐं एक्स मिली करे बेबी पैदा थींदी। जे फादर जो वाई क्रोमोज़ोम ईंदो, मदर जो एक्स ई अचिणो आहे, त पोइ छोकिरो पैदा थींदो। त हिन में कसूर कंहिंजो कोन्हे, हे सभु कुदरत जो नियम आहे, उनखे पाण खे एक्सेप्ट करिणो आहे, कंहिंजे हथ में कोन्हे। तंहिंजे करे जेको मिले उनखे स्वीकार करणु खपे। बराबरि। हाणे की अॼु जे ज़माने जी देन आहे टेस्ट ट्यूब बेबी। टेस्ट ट्यूब बेबी छा आहे उनजे बारे में थोरो खुलासो असांजे दर्शकनि जे साम्हूं कंदा। ॾिसो, टेस्ट ट्यूब बेबी जेको थींदो आहे उहो कोई टेस्ट ट्यूब जे अंदरि असां कोन ठाहींदा आहियूं। जिते लेडीज़ जी मैरिज थिए थी, साल 2 साल 3 सालनि ताईं ॿारु नथो थिए, उनजी ॿियूं रिपोर्ट्स सभु नॉर्मल अचनि थियूं, सम्झो उनजा ट्यूब कमु कनि था, उनजा ओवरीज़ नॉर्मल आहिनि, तंहिंखां पोइ बि ॿारु नथो थिए, त IVF इन विट्रो फर्टिलाइज़ेशन, इनखे असां इन विट्रो फर्टिलाइज़ेशन चवंदा आहियूं, जंहिंखे की कॉमन लैंग्वेज में टेस्ट ट्यूब बेबी चवंदा आहिनि। हिन में टेस्ट ट्यूब में बेबी न थींदो आहे। लेडीज़ जे गर्भ जे पासे में स्त्री बीज थींदो आहे, जंहिंखे असां ओवरीज़ चवंदा आहियूं। उन ओवरीज़ मां असां हिकिड़ो अंडो पिकअप कंदा आहियूं। उहो अहिड़े टाइम ते मासिक जे 14-15 ॾींहं जॾहिं ओव्यूलेशन थींदो आहे, उहो अंडो वठी करे हस्बैंड जो जेको सीमन थींदो आहे, जेको वीर चवंदा आहिनि, उन मां शुक्राणुनि खे कढी करे उनखे घाटो करे उन मां हिकिड़ो शुक्राणु वठी करे हिकु डिश थींदी आहे, पेट्री डिश चवंदा आहिनि, उन्हनि खे उते मिलन कराइबो आहे। उहो फर्टिलाइज़ेशन थींदो आहे। फर्टिलाइज़ेशन थियण खां पोइ जॾहिं उनजो 8 सेल स्टेज ईंदो आहे एम्ब्रियो जो, तंहिंखां पोइ माउ जे गर्भ में वापसि असां उनखे ट्रांसफ़र कंदा आहियूं। तंहिंखां पोइ माउ उनखे कुदरती रूप सां पैदा कंदी आहे। त जेको इनिशियल स्टेज थींदो आहे उहो हुननि खे अंदरि डिफ़िकल्टी अचे थी ठहण में, तंहिंजे करे उनखे असां ॿाहिरि मशीन्स जे ज़रिए पैदा कराईंदा आहियूं। सॼो टेस्ट ट्यूब में बेबी कोन थींदो आहे। इनिशियल पार्ट जेको थींदो आहे एम्ब्रियो जो, उहो असां ॿाहिरि फर्टिलाइज़ेशन कराईंदा आहियूं। केतिरा ई अहिड़ा दंपति ॾिसण में ईंदा आहिनि जिन खे ॿारु न थींदो आहे ऐं डॉक्टर उनखे चवंदो आहे की हिन जा सभु रिपोर्ट्स सही आहिनि। त अहिड़े केस में छा तव्हांजी सलाह आहे? जे सभु रिपोर्ट्स सही आहिनि त पहिरीं त थोरो टाइम वेट करणु खपे। जे रिपोर्ट सभु नॉर्मल थींदा आहिनि त ॿारु पंहिंजे सूद थींदो आहे। ॿियो एंग्ज़ाइटी जेको पेशेंट खे थींदी आहे, लेडीज़ खे थींदी आहे, उनजे हस्बैंड खे थींदी आहे,
ॿियो रोज़ रोज़ घर में उन्हनि खे पुछणो या चवणो भई ॿारु छो नथो थिए, उहो उन्हनि खे हिकिड़ो स्ट्रेस ॾींदो आहे, जंहिंजे करे ॿारु थियणो हूंदो आहे तॾहिं बि न थींदो आहे। तंहिंजे करे 3 महीना 6 महीना जे सभु रिपोर्ट्स नॉर्मल आहिनि त कुझु बि न करणु खपे, सपोर्टिव ट्रीटमेंट वठणु खपे। उन में आयरन आहे, मल्टीविटामिन आहिनि, कैल्शियम आहिनि, उहो सभु वठणु खपे, पंहिंजो बॉडी चेकअप कराइणु खपे। तंहिंखां पोइ बि न थिए त पोइ तव्हां IVF खां पहिरीं हिकिड़ो IUI चवंदा आहिनि, इंट्रा यूट्राइन इंसेमिनेशन, उन में ख़र्चो बि घटि थींदो आहे ऐं ॿारु उन सां बि थी सघंदो आहे। जेको हस्बैंड जो सीमन हूंदो आहे उनखे असां वॉश कराए उनजो इंजेक्शन ठाराईंदा आहियूं, उहो इंजेक्शन असां गर्भ में लॻाईंदा आहियूं, उन सां बि ॿारु थींदो आहे। तंहिंजे करे पहिरीं IUI ट्राई करणु खपे, उहो न थिए तंहिंखां पोइ IVF करणु खपे। ऐं IUI में बि जे हस्बैंड जा सीमन रिपोर्ट नॉर्मल आहे त उनजे हस्बैंड जो असां इंजेक्शन लॻाईंदा आहियूं, पर सम्झो उनजे हस्बैंड में सीमन में स्पर्म्स कोन्हनि, जंहिंखे की असां एज़ोस्पर्मिया चवंदा आहियूं। इन केस में ॿाहिरियों सीमन वठी, जीअं ब्लड असांखे बैंक्स में मिलंदो आहे तीअं सीमन बि मिलंदो आहे, पर उहो सीमन जे असां इंजेक्शन जे रूप में लॻायूं था त उनखे लीगल डॉक्यूमेंट असांखे तयारु करिणो पवंदो आहे, छो जे ॿारु उन केस में हस्बैंड जो न थी करे जेको 50% कॉन्ट्रीब्यूशन मदर जो रहंदो आहे प्लस 50% जेको सीमन तव्हां ॿाहिरां वरितो आहे उनजो थींदो आहे, त तंहिंजे करे उन में लीगल डॉक्यूमेंट कराइणो पवंदो आहे। ॿारु उन सां बि थी सघंदो आहे, पर हस्बैंड ऐं वाइफ ॿई मेंटली तयारु हुजणु खपनि इन डिसीशन लाइ, तॾहिं उनखे कंदा आहियूं। बराबरि, यानी कि जेकॾहिं ॿारु नथो थिए त केतिरा ई रस्ता आहिनि अॼुकल्ह जी टेक्नोलॉजी में त ॿारु थी सघे थो। इहा ॻाल्हि अलॻि आहे त इहे सभु जेके रीतूं आहिनि उहे थोरियूं एक्सपेंसिव आहिनि। डॉक्टर सुनीता सजनानी, तव्हां असांजे मंच ते आया ऐं असांखे हिकु प्रेग्नेंट औरत खे कीअं देखभाल करणु घुरिजे, हुनखे डॉक्टर जे अंडर कहिड़ी कहिड़ी ट्रीटमेंट्स वठणु खपनि, इहा पूरी विस्तार सां तव्हां असांखे ॼाण ॾिनी। मूंखे उमेदु आहे त असांजा दर्शक मित्रो हिन खे गौर सां ॿुधो हूंदो ऐं हाणे जेके बि हिदायतूं असांजे डॉक्टर तव्हांखे ॾिनियूं उनखे तव्हां पंहिंजे जीवन में अमल कंदा। जेकॾहिं तव्हांखे असांजे हिन प्रोग्राम तहत काई बि इंक्वायरी हुजे त तव्हां असांखे मेल करे सघो था। असांजो मेल एड्रेस आहे sindhitv@gtpl.net। तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा शुक्राना। दोस्तो, हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। वरी गॾिजंदासीं साॻे ॾींहं ते साॻे वक़्त ते। तेसिताईं ॾिसंदा रहिजो सिंधी TV।